सिंध जो मज़ाया फ़नकार कादर बख़्श मिठू हिकु जीअरो जाॻंदो पंहिंजे चहिरे ते मुर्क चर्चा ऐं भोग रखंदड़ फ़नकार आहे। फन जी शुरूआत स्कूल जे ज़माने में नंढड़ो शरारत जो पढ़ंदो हुउसि, शरारत कंदो हुउसि। पोइ नांगोलाइन में प्राइमरी स्कूल हो, हिते वण हूंदो कंडे जो, पोइ सियारो हूंदो, मिठूअ जी वेहंदा, पोइ हुनखे ॾिसंदो हुउसि। पोइ मुंहिंजो उस्ताद हो अब्दुल खालिक उमरो शही साहब, अलाह जन्नत में जॻह ॾियनि, त उहो मूंखे चवंदो, अबा कादर बख़्श, अबा कादर बख़्श, ओ मुंहिंजा मिठू, मिठू नालो मुंहिंजो उतो थियो। पोइ जॾहिं साहब इम्तिहान वठणु आयो ॿिए दर्जे जो, सभिनी ॿारनि लिखियो, मूं साहब खे ॾिसां पियो। साहब चयो लिख। छा लिखां? मूं चयो साईं लिखां छा? ॿुधायो तोखे, ॿुधाए। मूं चयो साईं मिठू थोरी थो ॿुधाए, ॿुधाए। मुंहिंजो की तूं पास आहीं, मूंखे पास करे चई। सिंध जो ख़ूबसूरत ऐं तारीख़ी हैसियत रखंदड़ कोटड़ी जेको इल्मु अदब सां सुञातो वञे थो, हिन शहर जो हिकु अहिड़ो ॻोठ बि आहे जिते आर्ट जी दुनिया सां तालुक़ु रखंदड़ मिलंदा लातइदाद फ़न जी दुनिया सां वाबस्ता शख़्सियतूं। आर्ट जी दुनिया जो ॻोठ यूसुफ बलोच उन ॻोठ जे भर में आहे, नांगोलन, जिते रहे थो मज़ाया फ़नकार कादर बख़्श मिठू। कादर बख़्श मिठूअ खे फ़न जी दुनिया में मुतारिफ़ कराईंदड़ शख़्सियत अब्दुल करीम बलोच आहे, जेको PTV ते जनरल मैनेजर हुजण करे कादर बख़्श मिठूअ खे फ़न जी दुनिया में मुतारिफ़ करायो। PTV ते मूंखे चाचे अब्दुल करीम बलोच साहब मूंखे आंदो, पोइ ऐं कंहिंखे कोन ॿुधाईंदो त मुंहिंजो चाचो आहे। कराची में हिकिड़ो प्रोग्राम ते पहिरें दफ़ा मूंखे सैयद सलेमान शाह ते वठणु आयो। सभिनि ॾिठो सैयद सलेमान शाह हिते आयो, हिते लोड़नि वारा घर घटियूं कचियूं जो मुंहिंजो पीउ मिलियो। अब सभु यार कमाल नयूं हाल वारो माण्हू ई असांखे बलोच साहब मोकिलियो। ते मुंहिंजो कंहिंखां मुंहिंजे भाउ जो घर, लोड़े वारा घर, पुराणा बैराड़ी माहौल ते मुंहिंजी फलाणी तरह कराची प्रोग्राम कई। ऐं वियुसि ॿिया इलाही फ़नकार, मूं एटम ॿुधाया त हिकिड़ो माण्हू हाल में उथी बीहे। हुन चयो मोइन अख्तर मैं कादर बख़्श मिठू को इनाम देना चाहता हूँ। जैसे आप नाम बताओ। नाम की क्या अर्थ, हमें फ़ख्र है, हमारे सिंधी फ़नकार भी ऐसे हैं। मूंखे इनाम आयो, वरी शुरू थियो। भलो राति जो वरी बलो साहब घर रहियासीं। मूंखे चयो भाई लिफ़ा में छा आहे? मूंखे चाचा अलाए सां ॾिस 10,000 रुपया, 500 रुपया मूंखे सलेमान चवंदा, ॿिया बि गोर मिली। मूंखे चई 10,000 छा कंदा? मुंहिंजो चाचा TV ब्लैक एंड वाइट रंगीलो न TV आहे भाउ, लोड़ा बोड़ा सभु कटे त दीवार जा के टणाए छॾ। उहो ई वरी मूं कयो। पोइ पाण आयो हिते ॼाण वाज, वरी बाबा मुंहिंजो कर ख़बर अची लोड़नि जी ख़ुशबू वाज ईंदी, मींहं वसंदा वारी ख़ुशबू। पुराणा माण्हू, सचा माण्हू, हुनजूं पंहिंजूं ॻाल्हियूं हूंदियूं। कादर बख़्श मिठू पंहिंजी नंढपण वारी ॼमार में मज़ाया फ़नी दुनिया में पेर पातो, जंहिं अॻिते हली PTV ऐं रेडियो पाकिस्तान ते फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां कादर बख़्श मिठू PTV ते पहिरियों चकर फ़न पेश करण लाइ कराची वियो त हू PTV जे पार्क में इंतज़ारु कंदे कंदे खेसि निंड वराए वई। पोइ साण सां छा थियो इहो ॿुधाईंदे पाण बि खिली पवे थो। पोइ चाचा अब्दुल करीम बलोच साहब, अलाह साईं जन्नत में जॻह ॾे, हिकिड़ो प्रोग्राम थियो। तो असांजो अब्दुल्ला डी बलोच साहब कमिश्नर हो, हुनजे पुट जी शादी थी दफ़र जी। तो ॿिया फ़नकार मूंखे वारो न, मूंखे 10 ॾियारा कड़क कड़क नोट ॾिनई, आर्टिस्ट आहीं, फ़नकार आहीं। पोइ चाचा करीम चयो मूंखे मुश्ताक मरहूम रफ़ीक उहो मूंखे वठी विया TV ते, जो सुभाणे रोशन तारे रिकॉर्डिंग 1975। ऐं सॼी राति मूंखे निंड न आई। सुबुह जो 6 बजे उते PTV ते वियुसि। भाई किधर जा रहे हो? बताइए रोशन तारे की रिकॉर्डिंग है। बोले भाई अभी सूरज भी नहीं निकला, 6 बजे फोन आएगा, 12 बजे आओ। हाणे केॾां वञा? वरी बादराबाद मां वरी गेट ते छबर हुई, छबर खे पाणी ॾिनल हो, सिधो सुम्ही रहे टुवाल मुंहिंजे मथां। अॼु काड़ो ॾिसां त मुंहिंजे मथां रुपया पिया आहिनि, पैसा पिया आहिनि। हा सिधो काड़ो जॾहिं लॻो
पे साम्हूं खड़े हिकिड़ो माण्हू आयो साम्हूं ॿ पूरियूं दाल वठिया मुंहिंजा पेर में बाबा साईं दुआ करना साईं आपके पास फूल ऊपर पड़े थे आप હવે એક કરાડ પોયા ખમી સમજ ડિઝાઇન થઈ અગ્યા અથી પોયા ડિઝાઇન થઈ હવે મુ છંડી બि કોન अॼु जॾहिं दुनिया तरक़ीअ जा ॾाका तेज़ीअ सां तय करे रही आहे त साॻिए वक़्तु स्टेज थिएटर जी दुनिया खां वेंदे ब्लैक एंड वाइट टीवी ऐं रेडियो जी दुनिया खां पोइ हिन जदीद दौर में इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया खे दुनिया ॻंढे हिकु नओं तारुफ़ ॾिनो आहे त उते वरी फ़नकारनि कलाकारनि बि पंहिंजो पाण खे जदीद मीडिया यूट्यूब ट्विटर इंस्टाग्राम ऐं फेसबुक टिकटॉक ते यानी सोशल मीडिया ते अची नऊं ॻांढापो जोड़े वरितो आहे पर ही मदाया फ़नकार कादर बख़्श मिठू सोशल मीडिया जी दुनिया खां अञा बि दूरि आहे संदसि जे जीअ में अॼु बि टीवीअ जी दुनिया तोड़े स्टेज ऐं शादी तक़रीबनि में वञी पंहिंजो फ़न पेश करे ज़िंदगीअ जो गाॾो हलाईंदे 67 साल ज़िंदगीअ जा अची पूरा कया अथसि पोइ मूंखे रेडियो जा प्रोग्राम मिलियो पोइ रेडियो में अहिड़ा प्रोग्राम थींदा हुआ जंहिंमें हवा जो आवाज़ हूंदो हुन में हवा जो घोड़े गाड़ी आज अब टांगे आ राजन कादर बख़्श मिठू अॼु बि पीटीवी जी दुनिया खे यादि करे उन्हनि फ़नकारनि ऐं फ़नी दुनिया में साथ ॾींदड़नि जूं यादूं सारे थो कादर बख़्श मिठूअ खां 20 मई 2025 ते सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब लाइ इंटरव्यू कयोसीं त हैरान ऐं परेशान कंदड़ ॻाल्हि इहा साम्हूं आई त हू हाणे ॿुधण जी सघ खां महरूम थी चुको आहे कादर बख़्श मिठूअ खां सवाल अछे पने ते लिखत में करणा पिया ऐं उन लिखियल सवालनि जो जवाब ही पाण पढ़ी ॿुधाए रहियो हो कादर बख़्श मिठू सवालनि जा जवाब ॾींदे भोग चर्चा अहिड़ा कया जो कैमरामैन परवेज़ दल जे हथां कैमरा बि टहिकनि सबबु किरी थिए पई हिकिड़े बस में चढ़ियासीं बस में चढ़ियासीं घारे खां वरी हिन पासे वञिणो हुजे तो ठटे में लथासीं इलाही ॾींहं जी ॻाल्हि तो बस में चढ़ियासीं वरी घारे में लथासीं घारे खां वरी अॻिते असांखे वञिणो हुजे पैसा वठण आया हुआ किनी रोज़ पैसा वठनि सभिनि खे चयो भाड़ो सभिनि ॾिनो 4 ॼणा अहिड़ा धर्मेश भाॼी असांखे पैसा ॾिनी कोन हुनजो भाड़ो हिकिड़ो गुणो हिकिड़ो बातो हिकिड़ो गुणो हिकिड़ो हकड़ हिकिड़ो गुंगो 4 ॼणा हुनजो भाड़ो ॾियो त बाटे जो ॾाढो भाड़ो पेड़े जे बता तमीज़ ही कोने के चले माने एना वातानी जी मारो जो अन्या पे चंगो ने भरे हो हल 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 वरी ने गुंगे चता तू भाड़ो दे ही ना ता आय आय हेलो ओ जो चोतो ने यार तू भाड़ो दे भला हुन तादी आजो भाड़ो हल हल कादर बख़्श मिठू 80 जे ॾहाके खां वेंदे पीटीवी जे नाटक ऐं ड्रामनि फिल्मुनि ऐं प्रोग्रामनि जे उरूज ताईं नाले वारनि अदाकारनि मोहम्मद अली शबनम साकी नूरमंद लाशारी खां वेंदे गज़ल ऐं कला जी दुनिया जा बादशाह मेहदी हसन मैडम नूरजहां आबदा परवीन अताला न्याज़ी अलण फ़क़ीर समेत फ़नी दुनिया जा मशहूरु कलाकार उमर शरीफ़ मुइन अख्तर समेत खोड़ सारनि सां गॾु फ़न जो मुज़ाहिरो करे खेनि अॼु बि यादि करे थो नीलाम घर में वो प्रोग्राम कयो तारक जी मेहदी हसन मुझे पास में अठो मुझे चई आप क्या सुनाओगे मुझे मैं मियाँ जी की थोड़ी सुनाऊंगा राग सुनाऊंगा हमने आपको कभी चैनल पे नहीं देखा है मुझे मैं गार्डर पे आता हूँ चैनल पे नहीं गार्डर टीयर गार्डर का फनकार हूँ ये अजीब गाने वाला है जॾहिं तारक जी मुझे अनाउंसमेंट कई मेहदी हसन यार तुम तो छुपे हुए रुस्तम हो इतनी आवाज निकाल थे यार इनका इलाही पर उमर शरीफ में हिकिड़ो प्रोग्राम थियो पहिरीं दफ़ा मुइन अख्तर ॾिठो मूंखे ख़ुशकियूं पघर पिया अचनि ऐं सुई के समय दैरके में उते वायरलेस ऐं सिस्टम हूंदो भई कादर भाई मिठो कराची में खुलियो मोहम्मद अलीअ जे हाणे जेको फिल्म में हो स्कूल में रखियो उनजे वालिद साहब जी सालगिरह हुई
उते वियासीं मिडल बीहर कराची में मोइन अख्तर बीठो आहियूं ॾिसे पियो हुनखे यादगिरी न थी किथे मूं हुनखे ॾिठो आहे भई 5 साल थी हलिया अब माण्हू मूंखे हिते छॾियो बीठो आहे गुलाम रसूल मूंखे चए वञा वरी धिका ॾे ॿाहिरि हुनखे यादगिरी आई मोइन अख्तर अल्लाह जन्नत में जगह मूंखे चई हुनखे चई भाई आपने इसको क्यों पकड़ा हुआ है मैं देखा 3-4 दफे आप उसके साथ बदतमीजी कर रहे हो धक्के दे रहे हो इसने आपका कसूर क्या किया है ये बड़े बड़े फनकार है क्या कर गए ये जो कर सकता है मैं भी नहीं कर सकता हूँ आप प्रोग्राम चलाते हो ये कागज है फनकार को ना आप चलाओ मैं जा रहा हूँ क्या इधर बैठो क्या समझ अब बेदफ़ा वरी एंट्री मुंहिंजी थी मोइन अख्तर वॾो फनकार हो ऐं छा बि करा मोइन अख्तर जो नथो थी सघां अलाह साईं जन्नत में जॻह ॾे मुझे एंट्री थी पापा साहब मुझे चले मुझे चई कादर बख्श पिट्ठू ने मुझे टक्के का बेच दिया मैं क्या सुनाऊं मेरे पास कुछ लफ्ज नहीं है मुझे नहीं आप उस्ताद हैं बड़े आदमी ऐसे नहीं तो फौजिया सामू इलाही प्रोग्राम है फौजिया दिले फनकार हुई मानसा असी रात जो निकरा ते परवाह ही कोन होंदी शंकन मां ही निकरा ते फौजिया समूह जेके उन साधना एॾो उन जो ख्याल कंदी हुई अतौले आदे सामू प्रोग्राम कयो कादर बख्श मिठू नंढड़े ॻोठ मां जनम वठी फ़न जी दुनिया में अहिड़ो त अॻियां आयो जो हिन सिंध समेत मुल्क में पंहिंजे फ़न जी दुनिया में नालो कमायो जो खेसि फ़न ई ट्रेकनि खेसि दुनिया जा ॿिया मुल्क बि घुमाया लंडन वियासीं मूं मुल्क कहिड़ा ॾा पहिरीं दुबई ईद जो प्रोग्राम जलाल चांडो ते गॾु वेही वेठा मूंखे चवंदो मिठल भाउ मूंखे चवंदो मिठल भाउ ऐं पुटनि जो काज कंदुसि सभु फनकार घुराईंदुसि पर तोला साउंड तूं जहिड़ो फनकारनि में ख़ान साहब आई तोला तोखे न्याणियूं बि ॿुधनि उहो माण्हू आई वेठा मूंखे चई भला पहिरीं जहाज़ में चढ़ियो ई मुंहिंजो न आउं बि कोन चढ़ियो आहियां की पोइ मुंहिंजो अलॻि अलॻि थी वियो हीअ त मौक़ो आहे कंहिंखां पुछूं त सही हाणे जलाल चांडे पासे में हिकिड़ो मेट्रो अटेंशन प्लीज अपना बेल्ट बांध लीजिए हुन बे भाई आपके नीचे बिठो हुन मेहरबानी मुझे पास में कोई डांसर हो बढ़िया ना अपने बेल्ट बांध लीजिए आपको बेल्ट बांधना नहीं आता है मुझे शलबान में कौन सा बेल्ट है आपके नीचे बेल्ट में नहीं बाकी उन बदलो बेल्ट मुझे बेल्ट बांधो जज्बात से नहीं खेलो बेल्ट बांधो आप जा सदे सिद्धो छो अभी अपना बेल्ट खोले सभिन बेल्ट खोले छॾा मूंखे दाणी में बारीदा बेल्ट खोलण अचे ई कोन मूं बतो ई करे आऊं जहिड़े वेठे वेठे जहिड़ो थूणीअ में कुतो बतो बस ये कार हुन डांस तुमको बेल्ट बांधना भी नहीं आता है खोलना भी नहीं आता है मुझे नहीं इसको खोलो भाई मुझे ऐसा नहीं करो जहाज ऊपर बाबा ऐसा नहीं करो अब दुबई प्रोग्राम कयोसीं असीं 14 ॾींहं गॾु हुआसीं जलाल चांडियो बाक़ाइदे दानी वेठे सुबुह सां रियाज़ कंदो बाक़ाइदे रियाज़ कंदो कादर बख्श मिठू जर्मनीअ में फ़न लाइ वियो त खेसि उते हिकु वॾी मुछिन वारो शख़्स मिलियो जंहिंसां हिन टुटल फुटल अंग्रेज़ी ॻाल्हाए आख़िर में सिंधी अहिड़ी ॻाल्हाई जो उन वॾी मुछिन वारे खे संदसि जी असली सुञाणप ज़ाहिर कराए विधी जर्मनी में जॾहिं आयासीं त हिकिड़ो माण्हू उते मिलियो उन जा शेपर वञनि फुल सूट टायूं बायूं मूंखे परवेज़ अली शाह 100 मार्क ॾिना यार रूस में रुॻा फिका बोड़ा खाधा ई पंहिंजो पाकिस्तानी आहे लेन में बीठा आहियूं मायूं बीठियूं आहिनि आऊं बीठो आहियां मूंखे बर्गर वरितमि उन दुकान वारे मूंखे सुञातो यार तूं मिठू आहीं मुंहिंजो तॾहिं PTV चैनल हिकिड़ो यार तूं असांजे माइटनि जी शादी में आयो आहीं तुंहिंजी केसट असां वटि पई आहे मूंखां 100 मार्क कोन वरितई मूंखे मूं रखी छॾिया वरी बि वरी मूंखे घुराए वरी जूस पीआरे उहो माण्हू आयो मूंखे हेलो मैन हाउ आर यू फाइन थैंक यू व्हाट योर नेम माय नेम कादर बख्श मिठू ओके व्हाट योर कंट्री माय कंट्री पाकिस्तान ओके योर जॉब मुझे वेल्डर इरिगेशन वर्कशॉप
बिल्डिंग करन सेम नाली दरिया गेट पानी आबाद मुल्क जो खैर परा फलम मुझो नो परा फलम रोग जिंद छद वधी का मुके इंग्लिश चने मो शुरू थी बने मुझे हैदराबाद कमिंग कोटड़ी वेरी गुड पुल फायर पे सुजुकी भाड़ो नो वाटर दरिया सुको पियो इस पठान रेती कटिंग तमेगे लिंक रोड गो दिस कोटड़ी शहर शूडू है पकोड़ा वेरी गुड फायर पे पकोड़ा 2WT मुटियार सजो दी नो बुक लिंक रोड पियो बारीजा चौक लतीफ चौक दिस कमिंग नांगो लैंड रोल होटल दिस अनवर बलोच दुकान दिस गड्डी इज माय हाउस मुझो घर मुझे बाबू सिंधी में जोन गा तो किए सुञातो से मुझे तुम्हारी तरड़ भाई अंग्रेजो कोन था करे ये जगह का लगी कादर बख्श मिठू ऐं अलण फ़क़ीर गॾिजी रेलगाॾियुनि में नाटक मज़ाया टोटका करे माण्हुनि खे खिलाईंदा हुआ। कादर बख्श मिठूअ सां अलण फ़क़ीर साथ छॾे पाण वञी भिटाईअ जे तंबूरे सां इश्क रखी भिटाईअ जूं वायूं ॻाए पाण खे अलॻि करे नई सुञाणप ॾिनी। ऐं कादर बख्श मिठू पोइ फ़न जी दुनिया में अकेलो थी वञणु सबबि उस्तादीअ जा गुर सिखण लाइ दादूअ जे मोहम्मद मस्करे खां कारो धाॻो शागिर्दीअ जो ॿधाए बाक़ाइदे मज़ाया फ़नकार बणिजी वियो। मंज़ूरी लिखा हीअं करे मूंखे 10 रुपया ॾिनई वाह वाह मुंहिंजी ॻाल्हियूं भई यादि कजांइ जे पाण खे ठाहिणो अथई हिकिड़ो नशो न कजांइ ॿियो अयाशी न कजांइ ऐं थी सघे उस्ताद कजनि बे उस्तादो माण्हू न हुजे पोइ मूं उस्ताद मोहम्मद मस्करो दादू वारो हेॾे ते हुन प्रोग्राम ॿुधंदो त आउं प्रोग्राम करणु वियुसि जॾहिं त हू हेठि वेठो त आउं वञी पेरनि ते हथु रखियुमि मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो नालो हीअ आउं अब्दुल करीम साहिब भाइटियो आहियां ऐं आउं इहो कमु ॼाणो मूंखे धाॻो ॿध चई बा न को मूं ॾिठो न को ॿुधो हाणे ॾिठे मुझो इंशाल्लाह तोखे शिकायत कोन मिलंदी मूं ॾाढियूं मिनतूं कयूं चयनि एतिरियूं तूं मिनतूं तो करीं तो में का ॻाल्हि आहे मूंखे चयूं धाॻो ॼाणे 9 बजे राति जो दुकानु बंदि थी आहे हिकिड़ो दुकानु खुलियलु पखनि वारो उहो नवां पखा उन में धाॻो वठी आयो मूंखे पढ़ी ॿधई साॼी बांह में ऐं दुआ कयईं मूंखे चइबो लफ़्ज़ सुठा ॻाल्हाइजांइ मुंहिंजी अठी ॼाड़ी में इज़त कजांइ मूं हाणे सौदो कयो आहे मथे प्रोग्राम हो छित ते आने के वारो नो मुझो उस्ताद तो एटा बुदा तुम छने में पैसा दो था तो सबन का पैसा वठी ना करे ना और पाण वारी शरनाई वजाई दो बाकायदे शरनाई वजाई दो तो मुखे चे मु कलाक पेरी शागिर्द यो कयो जे पैसा भी वरता कादर बस मिठू यो असा जो बरोज भाई यो इनके बुधो कोने न को आज आवी बुधो आऊं बुधो मु एटम बुधाया मुखे से मुझो हिकिड़ो एटम तुंहिंजो करियां इजाज़त थी करे उन शर मुझ वारी शरनाई वजाए मूंखे चइबो धाॻो वराए ॾे मूंखे एतिरा आवाज़ मूंखे अचनि कोन था तूं पंहिंजे कम में पाण उस्ताद आहीं मुंहिंजो न उस्ताद त मूं जेको मूंखे इंटरव्यू आहे नालो वठंदो आहे त भाई हीउ मुंहिंजो उस्ताद आहे त हीउ फन ॾाढो ॾुखियो आहे। कादर बख्श मिठू सिंध जो वाहिद उहो मज़ाया फ़नकार आहे जंहिं भिटाई लाल शहबाज़ तोड़े अनेक एवार्ड हासिल कया पर हिन मुल्क जो सभ खां वॾो सदारती एवार्ड हासिल करे फ़न जी दुनिया में नालो कमायो पर ही उन्हीअ एवार्ड ते मुबारकूं न मिलण ते थोरो ॾुखारो बणिजी मयारूं बि ॾिए थो। एवार्ड मूंखे सदारती एवार्ड में कंहिं सिंधी फ़नकार कोन मुबारक ॾिनी लाहौर मां फोन आया है न हिकिड़ो माण्हू मूंखे ताहिर मूंखे मुबारक ॾिनो इहो पंहिंजो ना कुल सरवर फ़क़ीराणी न ॾिनो गुलाम सुलकर कंहिं न ॾिनो छा मुंहिंजो ॾोह थियणु सिंधी आहे इन करे है लोक खां लुड़क लिकाए माण्हुनि खे खिलायो शायदि कुदरत वारे मूंखे इन लाइ ठाहियो आहे कंहिं मुंहिंजे अंदर मां पुछो त तकलीफ़ छा आहे। कादर बख्श मिठू जेतोणीकि टंग टुटण सबबि माज़ूर बणिजी वियो आहे ॻाल्हाइण जी सघ खां महरूम थी चुको आहे अकेले सिर
ॿिनि शादियुनि सबबु पुटनि ऐं न्याणी जो घर बि फ़न जी दुनिया मां कमाए हलाए थो। खेसि इहा शिकायत रहंदी आहे त सरकार संदसि पुटनि खे नौकिरी नथी ॾे। हींअर त वज़ीर लाइ नौकिरी नथो ॾेई सघे। महिलाउनि वज़ीरनि खे मिनथूं कयूं, केरु कंहिंजो बाक़ी तारीफ़ कंदा तूं असांजो कल्चर ऐं असांजी सख में धूड़ विझो हिननि गाजनि खे नौकिरी नथा ॾियो आहे न। सिंध जे हिन नाले वारे मज़ाया फ़नकार जी हाणे जेतोणीकि तबियत बि ठीकु नथी रहे, जदीद ऐं तेज़ रफ़्तारीअ वारे दौर कादर बख़्श मिठूअ खे पोइते त करे नाहे सघियो, पर अलबत्ता सरकार पारां संदसि पर घोर न लहण करे हू हाणे घणो तणो पंहिंजे कुटुंब सां वॾे कोट वारे घर में कचहरी करे पंहिंजे ज़िंदगीअ जा रोशन सिज उभरण जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल कोटड़ी। Oh